नाजरीन आवाज टेलीविजन ते ही खुसूसी ट्रांसमिशन आवाज इलेक्शन हेडक्वार्टर्स में तव्हांखे भलेकार चऊं था। ये खुसूसी ट्रांसमिशन इलेक्शन से रिलेटेड हिन वक्त ताईं जारी है, छो त नतीजा त हाणे मुकम्मल थी चुका आहिनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान समूरनि तकनि जा रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे जारी करे चुकी आहे ऐं पार्टी पोज़ीशन काफ़ी हद ताईं जेको आहे वाज़े थी चुकी आहे ऐं गॾोगॾु हाणे जे मरहले में असीं दाख़िल थी चुका आहियूं। मूंसां साथी एंकर अली रज़ा बि मौजूद आहे। अली रज़ा, हाणे पाण जे मरहले में जे स्टेज में दाख़िल थी चुका आहियूं उहो इहो आहे त जेकी सियासी पार्टीज़ आहिनि इन्हनि पंहिंजा राब्ता तमाम घणा तेज़ करे बिल्कुल जीअं असीं कल्ह ॾिठोसीं त एमक्यूएम जो वफ़द जेको आहे उहो पहुतल हुयो लाहौर, पर उन खां अॻु में जेके मेजर पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि PMLN ऐं पीपल्स पार्टी उन्हनि जा बि हिक ॿिए सां राब्ता तमाम घणा तेज़ थी चुका आहिनि ऐं सुभाणे त पीपल्स पार्टी जो CEC जो इजलास बिल्कुल लेला वॾी महिरबानी रिलेटेड पीपल्स पार्टी खे नून लीग कुछ ॾिना आहिनि नाज़रीन ऑफर्स। हाणे उहे ऑफर्स अली रज़ा कहिड़ा आहिनि, छा तव्हांजी जेकर तव्हां असां पंहिंजे व्यूअर्स सां बिल्कुल लेला असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदासीं। सभ खां पहिरियां त पंहिंजे नाज़रीन खे अस्सलाम वालेकुम। ऐं आवाज़ न्यूज़ जी जेका ही ख़ुसूसी ट्रांसमिशन है जेका लगातार हली रही है, पंहिंजे नाज़रीन खे असां हर पल अपडेट करे रहिया आहियूं न्यूज़ बुलेटिन्स जे थ्रू, ब्रेकिंग्स जे थ्रू, टिकर्स जे थ्रू ऐं जेका ही ख़ुसूसी ट्रांसमिशन है उहा बि असांजी जारी ऐं सारी है ऐं असांजी कमिटमेंट है पंहिंजे नाज़रीन खे इलेक्शन 2024 जे हवाले सां अपडेट कंदा हलंदासीं। हुकूमत साज़ी जो मरहलो आहे, हुकूमत केरु ठाहे पियो, कहिड़ियूं ऑफर्स आहिनि। बिल्कुलु लेला, नून लीग पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वॾियूं ऑफर्स ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खे 3 आइनी उहिदा ॾियण जो आछ कई आहे, जंहिंमें सदर, स्पीकर क़ौमी असेंबली ऐं चेयरमैन सेनेट जो उहिदो आहे जेको मुस्लिम लीग नून ॾिनो आहे ऐं जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इहा ऑफर ॾिनी आहे। ऐं पंजाब में बि जेका पंजाब हुकूमत नून लीग ठाहींदी त उन में बि पीपल्स पार्टी खे तमामु घणियूं ऑफर्स आहिनि ऐं ज़रियनि खां इहे ख़बरूं मिलनि पियूं लेला। ऐं ही असांखे जी अञा ताईं ही सभु शयूं एतिरो क्लियर थी करे कोन आयूं आहिनि ज़रिया, छो त ज़ाहिर हाणे उन स्टेज में असीं दाख़िल थी चुका आहियूं जिते सभु सियासी पार्टी जेके सां राब्ता कनि थियूं त ज़ाहिर ज़रिया असांखे बि कुझु न कुझु ॿुधाईंदा रहनि था ऐं इहो ॿुधायो वञे पियो त पीपल्स पार्टी खे इन्हनि उहिदनि जी ऑफर कई वई आहे। हाणे इहा ऑफर आहे ऐं ॿियो गॾोगॾु इहे पीपल्स पार्टी जो छा शायदि उहे ख़्वाहिशूं बि कनि था, पर वज़ीर आज़म वारे उहिदे ते वॾी जेको आहे डिस्कशन थी सघे थी या ईअं चऊं ॿियनि लफ़्ज़नि में त बहस बि थी सघे थो त कहिड़ी पार्टी ख़्वाहिश करे थी। ज़ाहिर हर पार्टी मां वज़ीर आज़म थियणु चाहींदो त फ़िलहाल त असांखे वधीक जेको तगड़ो डिस्कशन नज़र अचे थो, सियासी राब्ता जेके वधीक तेज़ थींदा नज़र अचनि था उहे ॿिनि पार्टीज़ में आहिनि, पर टे तरफ़ इंडिपेंडेंट्स भी मौजूद आहिनि। अलीज़ा, वी शुड नॉट फॉरगेट देम, इंडिपेंडेंट्स भी मौजूद आहिनि जेके अच्छा लेला मरियम औरंगज़ेब जेका आहे मुस्लिम लीग नून जी सीनियर रहनुमा आहे, उन चयो आहे त MQM ऐं मुस्लिम लीग नून जेका मुलाक़ात थी आहे हुन खां पोइ हू गॾिजी हलंदा ऐं इतफ़ाक़ थींदो, पर सवाल इहो पैदा थिए थो त हिन भेरे हिन चूंडुनि खां पोइ हिन हुकूमत में MQM जी छा अहमियत ऐं हैसियत हूंदी, उन ते बि ज़रूर पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। त MQM जे लाइ कल्ह सर मोहसिन साहब पंहिंजे प्रोग्राम में ॾाढी दिलचस्प ॻाल्हि कई त हुकूमत ठाहिण जे लाइ उनखे जेकॾहिं चीन में वञिणो पए त हू वञी करे पहुचंदा। पर ख़ैर फ़िलहाल जेकी असांजूं नज़रूं ॼमियल आहिनि उहे ॿिनि पार्टीज़ ते आहिनि, टिनि पार्टीज़ ते आहिनि। बिल्कुल